पाकिस्तान सुपर लीग जे 7 एडिशन लाइ टीमुनि जे रांदीगरनि खे रिटेन, रिलीज़ ऐं ट्रेड करण जो वक़्तु जुमे जे ॾींहुं मुकमल थी वियो। पाकिस्तान सुपर लीग जे 7 एडिशन जो मेलो त 27 जनवरी खां शुरू थींदो, पर मदाहनि जो उत्साह हींअर खां ई नज़र अची रहियो आहे। हम इस बहाने ये खेल फिर जमेगा और स्टेज फिर से सजेगा, फिर दिल से सीटी बजेगी और जहां से नारा लगेगा। कहिड़ी टीम में कहिड़ो रांदीगर हूंदो ऐं कहिड़ी टीम कंहिं रांदीगर खे टीम में शामिल न कंदी, इन जो फ़ैसिलो थी चुको। हर टीम खे वधि खां वधि 8 रांदीगरनि खे रिटेन करण जी इजाज़त हुई। इस्लामाबाद, कराची, लाहौर ऐं पेशावर जी टीमुनि पूरे 8 रांदीगरनि खे रिटेन कयो, जॾहिं त मुल्तान ऐं कोयटा जी टीम फ़क़ति 7 रांदीगरनि खे रिटेन कयो आहे। पाकिस्तान सुपर लीग जे 7 एडिशन लाइ रांदीगरनि जी नीलामी जो मरहलो 12 डिसंबर ते लाहौर अंदरि थींदो, जंहिं लाइ 32 मुल्कनि मां 425 रांदीगरनि पंहिंजे पाण खे रजिस्टर करायो आहे। हर फ्रेंचाइज़ 18 रांदीगरनि ते मुश्तमिल हूंदी, जंहिं मां 3 रांदीगर प्लेटिनम कैटेगरी, 3 डायमंड कैटेगरी, 5 सिल्वर कैटेगरी ऐं 2 इमर्जिंग कैटेगरी मां हूंदा। हर फ्रेंचाइज़ 2 सप्लीमेंट्री रांदीगर बि ख़रीद करे सघे थी, जेके कंहिं बि रांदीगर जे इंजर्ड थियण या गैर मौजूदगी जी सूरत में टीम जो हिस्सो बणिजी सघनि था। PSL जी एडिशन में राइट टू मैच कार्ड बि मुतारिफ़ करायो वियो आहे, जंहिंजो मतिलबु आहे त का बि टीम कंहिं बि रांदीगर खे जेको पोएं साल उन्हनि जी टीम जो हिस्सो रहियो हुजे, ओतिरनि ई पैसनि में ख़रीद करे सघे थी जेतिरा पैसा का ॿी टीम ॾियण लाइ तयारु आहे। हर टीम वटि हिकु राइट टू मैच कार्ड हूंदो। हाणे तव्हांखे ॿुधायूं था त कहिड़ी टीम में केरु रिटेन या ट्रेड थियो आहे। सभ खां पहिरियां ॻाल्हि कयूं था मौजूदा चैंपियन टीम मुल्तान सुल्तान जी। हाणोकी चैंपियन टीम मुल्तान सुल्तान पंहिंजे कप्तान मोहम्मद रिज़वान, राइली रूसो, इमरान ताहिर, सुहेब मक़सूद, खुशदिल शाह ऐं शान मसूद सां गॾोगॾु लाड़काणे जे फास्ट बॉलर शाहनवाज़ ॾाहाणी खे बि रिटेन कयो आहे। 2020 जी चैंपियन कराची किंग्स जी ॻाल्हि कजे त दुनिया जो नंबर 1 T20 बैटर बाबर आज़म, ऑलराउंडर मोहम्मद नबी, स्पिनर इमाद वसीम, मोहम्मद आमिर, जो क्लार्क, आमिर यामीन, शर्जील खान ऐं मोहम्मद इलियास रिटेन कया विया आहिनि। टूर्नामेंट जी वाहिद 2 टाइम चैंपियन इस्लामाबाद यूनाइटेड जी टीम आज़म खान खे कोयटा खां ट्रेड करण खां अलावा धुआंधार बैट्समैन आसिफ अली, हसन अली, फ़हीम अशरफ, लेग स्पिनर शादाब खान, एलेक्स हेल्स, मोहम्मद वसीम जूनियर ऐं पॉल स्टर्लिंग खे रिटेन कयो आहे। लाहौर कलंदर जी टीम में अफ़गान स्पिनर राशिद खान, शाहिन शाह अफरीदी, हारिस रऊफ़, डेविड वीज़े, मोहम्मद हफ़ीज़, अहमद दानियाल, सुहेल अख्तर ऐं ज़ीशान अशरफ रिटेन थिया आहिनि। पेशावर ज़ल्मी जी टीम इंग्लिश बैट्समैन लियम लिविंगस्टन, वहाब रियाज़, हैदर अली, शरफेन रदरफर्ड, शुएब मलिक, साकिब महमूद ऐं टॉम कॉडमोर खे रिटेन कयो आहे, जॾहिं त हुसैन तलत खे इस्लामाबाद खां ट्रेड करे पेशावर जी टीम में आंदो वियो आहे। 2019 जी चैंपियन कोयटा ग्लैडिएटर फ़क़ति 4 रांदीगरनि खे रिटेन कयो आहे, जंहिंमें कप्तान सरफराज़ अहमद, मोहम्मद नवाज़, मोहम्मद हसनैन ऐं नसीम शाह शामिल आहिनि, जॾहिं त पेशावर, कराची ऐं मुल्तान जी टीमुनि जो हिस्सो रहण बैदि शाहिद आफरीदी हिन भेरे कोयटा जी टीम में शामिल थियो आहे। उन खां अलावा जेम्स विंस ऐं इफ्तिखार अहमद खे बि ॿियनि टीमुनि खां ट्रेड करे पंहिंजी टीम में शामिल कयो वियो आहे। हर फ्रेंचाइज़ वटि 18 रांदीगर ख़रीद करण जी गुंजाइश हूंदी। दुनिया जा टॉप T20 रांदीगर PSL जी नीलामी जो हिस्सो हूंदा, जिनमें क्रिस गेल, डेविड मिलर, कॉलिन मुनरो, तबरेज़ शम्सी, क्रिस जॉर्डन, बेन डंक, हज़रतुल्ला ज़ज़ई, सुमित पटेल ऐं ॿिया केतिरा ई रांदीगर शामिल हूंदा। 12 डिसंबर ते इहो फ़ैसिलो थींदो त इन्हनि मां कहिड़ो रांदीगर कंहिं टीम जो हिस्सो बणिजंदो।